औज़ुबिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन व खातमिन नबिय्यीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बाद। प्यारा दोस्तों, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। फ़कीर फैज़ मोहम्मद सिकंदरी पिताफ़ी अल फैज़ चैनल सां गॾु अव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहे। मुंहिंजा साईं, अॼु आऊं अव्हांखे ज़बान जी चौथी आफ़त जे सिलसिले में अर्ज़ु करियां थो। उहो आहे अजायो बहस मुबाहिसो या रद्द कद ॾियणु। अरबी ॿोली में अजाए बहस मुबाहिसे करणु ऐं ॿिए जी ॻाल्हि खे रद्द कद ॾियण खे मुरा करे छॾींदा आहिनि। हदीस शरीफ़ में कंहिं बि ॻाल्हि ते बहस मुबाहिसो करणु ऐं झगड़े करण जी मनो आई आहे। हदीस शरीफ़ में आहे त पंहिंजे भाउ जी ॻाल्हि खे रद्द न ॾे, हिन ते ठठोल न कर ऐं अहिड़ो वाइदो न कर ऐं अहिड़ो वाइदो हिन सां न कर जंहिं वाइदे जी तूं ख़िलाफ़ वर्ज़ी करीं। ॿी हदीस शरीफ़ में आहे त ॻाल्हि खे रद्द ॾियणु छॾे ॾियो, छाकाणि त न हिन में का हिकमत सम्झी वञे थी ऐं न हिन जे फितने खां अमान मिली सघे थी। टी हदीस में वरी मुंहिंजा हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम था फरमाइनि त जंहिं माण्हू रद्द ॾियणु तर्क कयो बावजूदु उन्हीअ जे जो हू हक़ ते हो त हिन लाइ जन्नत आला में हिकु घरु अॾियो थो वञे, ऐं जंहिं माण्हू रद्द ॾियणु छॾियो ऐं हू बातिल ते हो त हिन लाइ जन्नत जे विच या आस पास में घरु अॾियो थो वञे। हज़रत उम्मे सलमा रज़ी अल्लाह ताला अन्हा हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां रिवायत थी करे त पाण सगोरन फरमायो त तहक़ीक़ पहिरियों अहद जेको मुंहिंजे रब मूंखां वरितो ऐं बुतनि जी पूॼा करण ऐं शराब पीअण खां पोइ जंहिं शइ जी मूंखे मुंहिंजे रब मनाओ कई आहे उहा आहे माण्हुनि सां रद्द कद ॾियणु, याने गुफ़्तगू में अजायो झगड़ो करणु। इहो पिणु संदन फरमान आहे त ईमान जी हक़ीक़त खे को बि बंदो तेसी ताईं पूरो नथो करे जेसीं हू ॻाल्हि जे रद्द ॾियण खे तर्क नथो करे, इन हूंदे जो हू रद्द ॾियण में हक़ ते बि हुजे। इहो बि हदीस शरीफ़ में आहे त जंहिंमें 6 ख़सलतूं आहिनि उहो हक़ीक़ी ईमान जे दर्जे खे पहुची थो वञे। पहिरियों गर्मियुनि में रोज़ा रखणु, ॿियो ख़ुदा ताला जे दुश्मन खे तलवार सां कपणु, ऐं टियों मींहं ऐं झुड़ जे ॾींहंनि में नमाज़ जल्द अदा करणु, चौथों मुसीबत में सब्र करणु, पंजों बावजूदु मकरूहात जे वुज़ू खे पूरो करणु, ऐं छहों हक़ बजानिब हूंदे बि एतिराज़ या झगड़ो या रद्द कद न करणु। हज़रत ज़ुबैर रज़ी अल्लाह ताला अन्हो पंहिंजे पुट खे हिदायत कई त क़ुरान जी ॻाल्हि में कंहिं सां जदाल या झगड़ो न कजांइ, छाकाणि त माण्हुनि सां मुक़ाबिलो करे न सघंदे, बल्कि सुन्नत नबवी अला साहिबहा अलैहिस्सलातु वस्सलाम खे पंहिंजो दस्तूरुल अमल बणाइजांइ। हज़रत उमर बिन अब्दुल अज़ीज़ रहमतुल्लाह अलैहि तो फरमाए त जेको दीन में ज़्यादा एतिराज़ जे पुठियां हूंदो आहे उहो दीन में हमेशह फिरंदो रहंदो आहे। हज़रत मालिक बिन अंस रहमतुल्लाह अलैहि फरमाए थो त जदाल याने झगड़े करणु दीन सां को बि वास्तो नथो रखे, झगड़ो करणु दीन सां को बि वास्तो नथो रखे, ऐं हीअ बि उन्ही जो कौल आहे त झगड़े करण सां दिलियूं सख़्तु थी वञनि थियूं ऐं दिलनि में कीने जो ॿिज पइजी वञे थो। मुंहिंजा दोस्तो, उमेद त हीअ ख़िदमत अव्हांखे क़बूल थींदी ऐं पसंदि ईंदी, ऐं मुंहिंजो हीउ चैनल सब्सक्राइब कंदा ऐं दोस्तनि सां शेयर कंदा, लाइक कंदा ऐं मूं मिस्कीन खे पंहिंजे दुआउनि सां नवाज़ींदा। इंशा अल्लाह ताला वरी इन्ही साॻी सिलसिले में तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थिबो। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।